माण्हू सफ़र तां मोटण जा ख़्वाब सफ़र ते वञण जे ख़्वाबनि खां वधीक ॾिसंदा आहिनि। जेकॾहिं तोखे का अहिड़ी शइ मिले थी जेका कंहिं ख़ालिस मादे जी ठहियलु आहे त उहा कॾहिं बि ख़राबु कोन थींदी। हिकिड़े ॾींहुं तूं उनखे वरी बि हासिलु करे वठंदे, पर जेकॾहिं उहा शइ रोशनीअ जे कुझु किरणनि जे सूरत में हुजे जेका कंहिं बि तारे ते थियल धमाके जो नतीजो हुजे त जेतोणीकि तोखे वापसीअ ते उते कुझु बि कोन मिलंदो, पर तूं रोशनीअ जो उहो किरणो त ॾिसी चुको हूंदे ऐं सचपच इन शइ जी एतिरी अहमियत आहे जो उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वञे। अल्केमिस्ट पाइलो कोएल्हो जे नॉविल अल्केमिस्ट जो ई तर्जुमो आहे, जेको 2017 में रोशनी पब्लिकेशन पारां छपियो हो। हीअ किताबु बुनियादी तौर ते मोटिवेशनल नॉविल आहे, जंहिंजी उणत कुझु ईअं आहे त बज़ाहिर त उन में हिकिड़ो रेढार हीरो आहे, पर हिन किताब खे तर्जुमो कंदे मूंखे जेके कुझु ख़ासि तजुर्बा ख़ुदि मुंहिंजे पंहिंजी ज़िंदगीअ जा थिया त मूं ॾिठो त जेकॾहिं उन रेढार जे अंदरि पढ़ंदड़ पाण मौजूदु थी वेही इन किताब जो सॼो सफ़र कंदो त इन किताब खे वधीक बहितर तौर ते माणे सघंदो ऐं मज़ो वठी सघंदो। हिन किताब में बुनियादी तौर ते ॻाल्हि आहे ख़्वाब जी, हिकु अहिड़ो ख़्वाबु जेको हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी में ॾिसे थो। ऐं पाइलो चवे थो हिन किताब में त हर माण्हूअ वटि हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे जंहिंमें उनजो हिकिड़ो ख़ज़ानो लिकियलु हूंदो आहे, पर असां सभु माण्हू उन ख़्वाब खे विसारे छॾींदा आहियूं ऐं उन ख़ज़ाने खे का बि अहमियत कोन ॾींदा आहियूं। ऐं असां मंझां जेको बि सांतियागो आहे उहो पंहिंजो सभु कुझु उन ख़्वाब ते लुटाए थो ऐं उन ख़्वाब पंहिंजी डेस्टिनेशन ते पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं पहुचे थो। ऐं उन मंज़िल मक़सूद ताईं पहुचंदे जेतोणीकि खोड़ सारियूं ॾुखियायूं आहिनि, खोड़ सारियूं तकलीफ़ूं आहिनि, पर हिन किताब जे मुताबिक़ त उन ख़्वाब जी ताबीर ताईं पहुचण जो जेको मज़ो आहे उहो सांतियागो ई वठी सघे थो। जेका अहम शइ आहे हिन किताब में उहा इहा आहे त जेकॾहिं हर उहो माण्हू जेको असां बि थी सघूं था, तव्हां बि थी सघो था, केरु बि थी सघे थो, हर उहो माण्हू जेको पंहिंजे ख़्वाब जे ताबीर जे ॻोल्हा में निकिरे थो, उनखे सॼी काइनात मदद करे थी, पंहिंजा मददी हथ ॾिए थी ऐं पंहिंजे ताबीर उन ख़्वाब जी ताबीर ताईं पहुचाए थी। इन करे आउं सलाह ॾींदुसि पंहिंजे हिन किताब जे पढ़ंदड़ दोस्तनि खे, ऐं ख़ासि तौर ते उहे नौजवान जेकी शागिर्द आहिनि या उहे माण्हू जेके पंहिंजे मंज़िल मक़सूद खे चाहिनि था, हिन किताब खे पढ़नि ऐं ईअं पढ़नि जो उन सांतियागो में वेही उहो सॼो सफ़र कनि ऐं ज़िंदगीअ में जेका चेंज अचे थी उहा कमाल जी आहे। मूंखे ज़ाती तौर ते हिन किताब वारे हवाले सां खोड़ सारा SMS, फ़ोन कॉल्स या ख़त बि ऐं कुझु माण्हू मूंसां पर्सनली अची मिलिया हुआ त हिन किताब असांजी ज़िंदगी बदिले छॾी आहे। छो त जेके माण्हू पंहिंजी इज़त नफ़्स बुनियादी तौर ते सेंस ऑफ ऑनर जेका आहे उहा विञाए वेहंदा आहिनि, हीअ किताब उन सेंस ऑफ ऑनर खे हासिलु करण में ॾाढो मददगारु आहे। उमेद त तव्हां इहा किताबु पढ़ंदो ऐं पंहिंजी मंज़िल मक़सूद खे पाईंदो ऐं पंहिंजे ख़्वाब जी ताबीर पाईंदो। अव्हां लाइ दुआऊं।